वास्ते आयल तमाम दोस्तों, स्टेज ते वेठल मुंहिंजा मोअज़्ज़िज़ मेहमान, सिंध यूनाइटेड पार्टी जा मरकज़ी अॻवान ऐं दोस्तों, अस्सलाम वालेकुम। GSC दोस्तनि काफ़ी ॻाल्हियूं कयूं, वरी बि आऊं उनखे दोहराईंदुसि त असांजी हीअ तहरीक सुजाॻी मूवमेंट आहे। सुजाॻी आहे त बाबा हींअर तव्हांजे बलदियात जूं इलेक्शन्स तव्हांजे मथां अचण वारियूं आहिनि ऐं असांजो नारो आहे त शहर सुधारियो सिंध संवारियो। शहरनि खे सुधारियूं ऐं असां सिंध संवारियूं। अगरि असां शहरनि खे न सुधारींदासूं, शहर असांजा ॿहिराणियूं लॻिया पिया आहिनि। बदकिस्मती सां ही जेके शहर, जेके खैरपुर जहिड़ा शहर, उभरंदड़ शहर आहिनि, तेज़ीअ सां वधंदड़ आबादी आहे, तेज़ी सां वधंदा। पर वरी पुराणनि वञो हिननि ॻोठनि में त जहिड़ो पासे में जेके ॻोठ लॻा पिया आहिनि आबादियूं आहिनि, उहे कचे जा आहिनि ॻोठ, मेयूं ॿधियूं पियूं आहिनि, वाड़ा लॻा पिया आहिनि, गपूं लॻियूं पियूं आहिनि, नालियूं लॻियूं पियूं आहिनि। इहे माना असीं सिविलाइज़्ड न थिया आहियूं, अञा असीं शहरी न थिया आहियूं। शहरी रहण थियणु माना सिविलाइज़ थियणु। सिविलाइज़ तॾहिं चइबो आहे माण्हूअ खे जॾहिं माण्हुनि गॾिजी रहणु सिखियो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ज़ातियूं हूंदियूं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू हूंदा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा धंधनि वारा माण्हू हूंदा। उन्हनि जेॾी महिल गॾु रहणु सिखियो, हिकिड़नि हजामी को कमु कयो, हिकिड़नि राज़नि जो कमु कयो, हिकिड़नि वाढनि जो कमु कयो, हिकिड़नि कुंभरनि जो कमु कयो, त सिविलाइज़ थिया। सिधो तहज़ीब जो जेको असां इवन जेको असां पंहिंजो मुंहिंजे दड़े जी ॻाल्हि था करियूं, उते बि ईअं ई सिविलाइज़ थिया। अलॻि अलॻि धंधनि वारनि गॾिजी कम विराया ऐं पंहिंजा खयूं। हिन वक़्तु सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त हिन वक़्तु अॻे अन मां हिसो ॾींदा, हींअर पैसा ॾियनि था पंहिंजी शइ जा। अलॻि अलॻि धंधनि वारा अलॻि अलॻि माण्हू आहिनि, पर असीं अलॻि अलॻि ज़ातियूं, अलॻि अलॻि बिरादरियूं, अलॻि अलॻि मक़सद, अलॻि अलॻि धंधा, पर उन जे बावजूदि बि गॾु रहूं था ऐं सिविलाइज़ आहियूं। हिक ॿिए खे बर्दाश्त बि कयूं था ऐं अलॻि अलॻि ज़ात वारे खे ईअं कोन्हे जो ॻोठ में लोड़ो फिरियो पियो आहे, बाबा फलाणा ज़ात वारा हितां न लॻो। ईअं न आहे। शहर हिन जे लाइ आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजा शहर, हिननि जे असांजे हुकुमराननि शहर ॿहिराड़ियुनि खे शहर करण जे बजाए शहरनि खे ॿहिराड़ियूं करे छॾियो आहे। शहर ॾिसंदो जेॾा केॾा ॿहिराड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, गंदा लॻा पिया आहिनि, गंदा कचा इलाइक़ा लॻा पिया आहिनि, नालियूं कोन्हनि, उन्हनि में घटियूं कोन्हनि, उन्हनि में बग़ैर विच शहर में त काफ़ी कमकार ॾिठो अथऊं त काफ़ी कमु आहे, पर जेके इन जे आस पास जी जेके घटियूं गाड़ा आहिनि, उन्हनि खे असीं शहरी हक़ ई नथा ॾियूं। पीअण जो वाटर सप्लाई जो पाणी, बाबा 3-4 बलदियात जा मुख्य कम आहिनि त बाबा पीअण जो पाणी ॾियो, निकासीअ जो निज़ाम ॾियो, रोड रस्ता ॾियो ऐं तव्हां गॾो गॾु स्ट्रीट लाइट ॾियो। इहे 3-4 कम आहिनि। असीं अञा त अवाम असांजी, असां त इन लाइ परेशान आहे, किथे स्ट्रीट लाइट कोन्हे त किथे नाली कान्हे त किथे पाणी कोन्हे, किथे का कान्हे, माना असांजा शहरी न बणिजी सघिया आहिनि। हिन वक़्तु सिंध जी 52% आबादी शहरी थी चुकी आहे। यादि रखणु घुरिजे त सिंध जी 52% शहरी आबादी आहे। उन्हनि 52% में खैरपुर बचे थी, उनमें खैरपुर बचे थी जेके शहरी इलाइक़ा आहिनि, पर असांजी हक़ीक़त ॾिठी वञे असां शहरी इलाइक़ा न बणिजी सघिया आहियूं। अॼु बि जे तव्हां वञो, जे वींदड़ हूंदो त पंजाब जा वञी नंढा नंढा शहर ॾिसो त तव्हांखे शहर नज़र ईंदा, शहरी नज़र ईंदा। छो, छा सबबु आहे जो उहे असां खां मथे आहिनि? पैसा त उते बि एतिरा आहिनि जेतिरा हिते था अचनि। हिते बलदियात में करोड़ रुपया था अचनि हींअर बलदियात, पर असांजे बलदियात जे निज़ाम खे एॾो त ख़राबु बनायो वियो आहे जो सफ़ेद पोश माण्हुनि खे स्वीपरनि जूं पघारूं था ॾियनि। सफ़ेद पोश माण्हू जेके वाइट कलर माण्हू आहिनि, उन्हनि खे था ॾियनि त बाबा तव्हां इहो करियो, ऐं जेके वीचारा स्वीपर आहिनि उहे वीचारा पघारूं न परेशान, अधु खे मिलंदी हूंदी, अधु खे कोन मिलंदी। इहो आहे असांजो शहरी निज़ाम, इहो आहे असांजो शहरी निज़ाम जिन खे असां ठाहियो आहे। इहो असां सिंध वारनि पंहिंजो पाण ख़राबु कयो आहे। यादि कयो त इन निज़ाम खे तव्हां असां सुधारे सघूं था। जेॾी महिल प्रेशर डेवलप कंदासूं पंहिंजनि शहरनि ते, पंहिंजे शहरी इदारनि ते, ॾिसो त कीअं था
कीअं था सुधारीनि था या नथा सुधारीनि। ख़ासि करे हिन वक़्तु जॾहिं बलदियात आहे त महिरबानी जेको जगदेश साहिबु चयो त बाबा चङा माण्हू पंहिंजा चूंडियो। हिन शहर में चङा बि हूंदा, बुरा बि हूंदा, हर क़िस्म जा माण्हू हूंदा। चङनि माण्हुनि खे चूंडियो जेके पंहिंजूं शहर जूं ज़िमेदारियूं खणनि, शहरनि जी ज़िमेदारी। ईअं न ॿियो जेको हिते जेको ठेकेदारी निज़ाम अॼुकल्ह सिंध जे अंदरि मुरविज थियो आहे त बाबा न टेंडर थियणो आहे न छा थियणो आहे। हा बाबा हाणे हुनखे ठीको, हुनखे पैसा ॾियो, हुनखे ॾियो। उन भींग करे छॾी आहे, सॼे सिंध जी भींग करे छॾी आहे। कराचीअ खां वठी कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन आहे, कराचीअ जी बि हालत आहे त हैदराबाद जी बि हालत आहे, खैरपुर जी बि हालत आहे, सखर जी बि हालत आहे। त माना इन जो मतिलबु आहे असां शहर अञा शहरी न बदिली सघिया आहिनि। बुनियादी सुवाल इहो आहे त असांखे शहरी थियणो आहे, असांखे शहरी थियणो आहे, असांखे सिविलाइज़ थियणो आहे, असांखे गॾिजी रहणु सिखणो आहे, असांखे अलॻि अलॻि पंहिंजा धंधा करणा आहिनि। उन जे लाइ ज़रूरत आहे असांखे त असां पंहिंजो पाण में सुधारो आणूं ऐं सुधारो असांखे बलदियात जे रिप्रेज़ेंटेशन, बलदियात जे नुमाइंदगीअ जे ज़रिए असां हासिलु करे सघूं था। भले बिल्कुलु तव्हां MP में नथा थी सघो, पर बलदियात जे इदारनि में त बीही सघो था। बलदियात जे इदारनि में चङा माण्हू त बीही सघनि था। ठीकु आहे, MLA MP हूंदा ऐं ख़र्चु कोन हूंदो, यकीन असीं मञूं था। पर छा तव्हां बलदियात जा इदारा पंहिंजे पाड़े जी घटी ऐं महलो नथा संभाले सघो? जे नथा संभाले सघो त पोइ माना बिल्कुलु जेको जगदेश साहिबु चयो त बाबा असांजो पढ़ियल लिखियल क्लास जेको आहे पोइ माना लातालुक आहे। माना लातालुक आहे, पंहिंजनि मसइलनि खां लातालुक आहे। पंहिंजनि मसइलनि खां लातालुक रहण सां तबाही ईंदी ऐं सियासी माण्हुनि जेके MP MLA जूं इलेक्शन उड़नि था ऐं उहे वरी इन निज़ाम ते उहे बलदियात जे इदारनि ते बि क़ाबिज़ आहिनि। उन बलदियात जे इदारनि ते क़ाबिज़ हुअण जे करे असांजा रहियल खुयल जेके टपड़ खाई था वञनि, असांजा शहर तबाह थी था वञनि। असांखे घटि में घटि शहरियत जो त हक़ हुअणु घुरिजे। असांखे चङा माण्हू हर हंधि हूंदा, इहो चवण त बाबा चङाई कान्हे, ईअं न आहे। बेशक बुराई अगरि मथां हूंदी त बुरनि माण्हुनि खे तरवीज मिलंदी, पर चङनि माण्हुनि जो कमु आहे त उहे उन्हनि खे मैदान में अचणु ऐं उन्हनि जो मुक़ाबिलो करणु। जे अगरि चङा माण्हू मैदान में मुक़ाबिलो बि न कंदा त पोइ माना असां हथ वठी पंहिंजा टपड़ सभु हवाले करे छॾिया आहिनि उन्हनि बेमान माण्हुनि जे, जेके अची भींग कंदा, जिन अॻु में भींग कई आहे हाणे बि भींग कंदा। नतीजो असां न शहर सुधरंदा, न असीं सुधरंदासूं, न असीं सिविलाइज़ थींदासूं, न असां तरक़ी कंदासूं। सिंध तरक़ीअ खां पंहिंजे लाइ मूं तव्हांखे सवेर में सभु ॿुधायो त साॻा ई पंजाब जा शहर, नंढा नंढा शहर, नंढा टाउन लेवल जा शहर, म्यूनिसिपल जा शहर, तव्हां वेंदो त हिते तव्हांखे बहितर नज़र ईंदो। इन करे जो हू रुॻो कमु था कनि, असीं कमु कोन था करियूं, असीं बेईमानी था करियूं। असीं बेईमानी था करियूं या असांजा कुझु माण्हू बेईमानी था कनि। उन जे नतीजे में असांजा शहर वीरान थी विया आहिनि। हाणे सिंध वीरान थी वई आहे। हाणे अचो त सिंध खे सुधारियूं, अचो त सिंध सुधारियूं, अचो त पंहिंजा शहर सुधारियूं ऐं सिंध संभालियूं। महिरबानी।